नाज़रीन अस्सलाम वालेकुम। आऊं अब्दुल हमीद कोसो। 8 फरवरी जेका GDA PTI ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीम तरफ़ां ऐलानियल हड़ताल ऐं उनजी पोज़ीशन 9 बजे जी पोज़ीशन लाइव तव्हांजे अॻियां रखी हुई ऐं हींअर तक़रीबन 11 थियनि पिया सुबुह जा ऐं मेड़ जो ही चौक आहे, घंटाघर चौक आहे ऐं हिते तव्हांजे अॻियां हीअ पोज़ीशन रखां पियो त दुकान ऐं टोटल शॉपिंग सेंटर टोटल बाज़ारूं खुलियल आहिनि ऐं हीअ जेका ट्रांसपोर्ट जी पोज़ीशन आहे त हीअ लाड़काणे ऐं दादू जूं वेनूं उहे बि तव्हां पंहिंजे हस्बे रवायत रोज़ जे मामूल मुताबिक़ भरिजनि पियूं ऐं हितां मुसाफ़िर जेके लाड़काणे हैदराबाद कोटली दादू जा आहिनि उहे बि पंहिंजे सफ़र में रवां आहिनि ऐं शहर जी पोज़ीशन घंटाघर जी ऐं हीअ घंटाघर सुबुह जो 9 बजे तव्हांजे अॻियां लाइव कवरेज रखी हुई ऐं हींअर 11 बजे जी पोज़ीशन इहा त शहर मुकमल खुलियल आहे। शहर जूं टोटल मार्केटूं टोटल बाज़ारूं सभु सेंटर शहर जा खुलियल आहिनि। घंटाघर जी पोज़ीशन घंटाघर जा टोटल मार्केट टोटल बाज़ारूं खुलियल आहिनि। ट्रांसपोर्ट तव्हांखे ॾसी आयो आहे ऐं ट्रांसपोर्ट बि मुकमल खुलियल। 8 फरवरी PTI GDA ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां ऐलानियल हड़ताल जे सिलसिले में मेहड़ में 9 बजे जी पोज़ीशन जेका तव्हांखे मां अॻु में ॾसी आयो हुउमि लाइव त 9 बजे दुकान खुलियल हुया ऐं हींअर 11 बजे बि दुकान खुलियल आहिनि। टोटल मार्केटूं टोटल बाज़ारूं शहर जूं ऐं हीअ घंटाघर चौक बि बिल्कुलु खुलियल आहे ऐं 8 फरवरी जी हड़ताल जे हिसाब सां PTI GDA ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जी जेका हड़ताल हुई उनजी पोज़ीशन तव्हांजे अॻियां लाइव रखां पियो ऐं हीअ 11 बजे जी लाइव पोज़ीशन ऐं टोटल शहर ऐं टोटल रोज़गार सां माण्हू लॻल आहिनि। टोटल मार्केटूं खुलियल आहिनि। हड़ताल जी पोज़ीशन 8 फरवरी PTI GDA ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां ऐलानियल हड़ताल जेका मेहड़ में हड़ताल जी पोज़ीशन इहा आहे ऐं हीअ शाही बाज़ार घंटाघर खां ई शाही बाज़ार बि मुकमल खुलियल ऐं टोटल मार्केट टोटल जेके बि बाज़ारूं आहिनि उहे सभु खुलियल आहिनि। हीअ ताज़ा अपडेट 11 बजे जा। शहर जी घंटाघर चौक जी 11 बजे जी पोज़ीशन ऐं 11 बजे तव्हांखे शाही बाज़ार जा मंझि शाही बाज़ार बि मुकमल खुलियल। घंटाघर चौक समेत 9 बजे तव्हांजे अॻियां पोज़ीशन रखी हुई शहर जी त 9 बजे खां ई दुकान खुलणु शुरू थी विया हुया। ट्रांसपोर्ट खां वठी दुकान ऐं टोटल मार्केटूं टोटल मर्कज़ कारोबारी मर्कज़ खुलियल ऐं हींअर ही शाही बाज़ार जी पोज़ीशन तव्हांजे अॻियां। शाही बाज़ार मुकमल खुलियल। घंटाघर चौक खां शाही बाज़ार बि मुकमल खुलियल ऐं शहर जा टोटल मर्कज़ जेके रेशम गली खां वठी शाही बाज़ार खां वठी जेके बि मर्कज़ हुया उन्हनि खां थींदो घंटाघर चौक ते पहुतो आहे। घंटाघर चौक बि मुकमल खुलियल, शाही बाज़ार बि मुकमल खुलियल, रेशम गली बि मुकमल खुलियल। 8 फरवरी हड़ताल जे हिसाब सां सुबुह 9 बजे जी कवरेज ऐं उनखां पोइ हीअ 11 बजे जी कवरेज। 11 बजे बि दुकान खुलियल मुकमल 9 बजे बि खुलियल हुया ऐं हींअर 11 बजे जी पोज़ीशन। 11 बजे बि शहर घंटाघर चौक खां वठी शाही बाज़ार रेशम गली टोटल शहर जूं मार्केटूं खुलियल ऐं ट्रांसपोर्ट बि पंहिंजे हस्बे रवायत रवां दवा हुई।
लाइव अपडेट शहर मेड़ जी मार्केटुनि जी घंटाघर चौक खां वठी शाही बाज़ार रेशम गली शहर जा टोटल मर्कज़ खुलियल आहिनि ऐं 11 बजे जी पोज़ीशन ऐं घंटाघर चौक खां वठी 8 फरवरी ते ऐलानियल जेका हड़ताल हुई PTI GDA मुख़्तलिफ़ तंज़ीम जी उन्हनि खे मेहड़ में कहिड़ी मोट मिली इहा लाइव पोज़ीशन तव्हांजे अॻियां 9 बजे बि रखी ऐं हींअर 11 बजे बि तव्हांजे अॻियां रखी।